नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त खसारे में हलंदड़ समूरनि इदारनि खे ख़ानगी शोबे में हवाले कयो वेंदो। IMF जे वॾे प्रोग्राम में शामिल थियण वञी रहिया आहिनि। घटि में घटि 3 सालनि लाइ नओं IMF प्रोग्राम घुरिजे। IMF सां स्टाफ लेवल मुआइदो मुआशी इस्तेहकाम लाइ अहमियत रखे थो। करंट अकाउंट खातो बहितर आहे। महांगाई जी शरह में घटिताई अची रही आहे। एयरपोर्ट जे आउट सोर्सिंग एडवांस मरहले ते आहे। डिस्कोस के प्राइवेटाइजेशन तरफ़ वठी वञिणो आहे। निगरान हुकूमत मईशत जी बहितरी लाइ बहितर क़दम खयां। बैंकिंग सेक्टर में बहितरी अची रही आहे। रमज़ान पैकेज के 7.5 अरब मां वधाए 12.5 अरब रुपया कयो वियो। बिजली चोरी खे रोकणो पवंदो। गडियल मफ़ादनि वारे काउंसिल जी तारीख़ में पहिरियों भेरो नाणे वारे वज़ीर जी जाइ ते परॾेही वज़ीर शामिल। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ गडियल मफ़ादनि वारी काउंसिल जे नई सिरजोरजक करे छॾी। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर गडियल मफ़ादनि वारी काउंसिल जा मेंबर हूंदा। परॾेही वज़ीर इसहाक़ डार गडियल मफ़ादनि वारी काउंसिल में मेंबर तो शामिल। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां चीनी सफ़ारतखाने जो दौरो। शांगला हमले जी जांच लाइ चीनी मां पहुतल ख़ासि जांच टीम सां मुलाक़ात। वफ़ाक़ी घरू वज़ीर जी चीनी टीम खे हमले जी जांच बाबति ब्रीफिंग। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त शांगला हमले में मुलविस हक़ीक़ी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। रेंजर्स तरफ़ां स्ट्रीट क्राइम जे ख़ात्मे लाइ गश्त ऐं छापनि जो सिलसिलो तेज़ करण जो फ़ैसिलो। DG रेंजर्स मेजर जनरल अज़हर वकास जी सदारत हेठि आला सतही इजलास। ॾोहनि जी गिरफ़्तारी लाइ जदीद टेक्नोलॉजी खां मदद वठण जो फ़ैसिलो। रेंजर्स इख़्तियारनि जो चवणु आहे त ॾोहनि जे ख़ात्मे लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। क़ानून लागू कंदड़ इदारा अमन अमान खे यकीनी बणाइनि। सिंध में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो। तंगमाणी मां 2 चौकीदार अगवा। वारसनि पारां सोवर स्टाफ वटि एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअतल। अॻवाणनि जो चवणु आहे त धाड़ियल छुल तंगमाणी रोड तां हमज़ अली ऐं मुनीर खे अगवा करे विया आहिनि। ॿिन्ही मुल्कनि खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़तमु कई वञे। शिकारपुर मां नौजवान दुकानदार गुम। वारसनि तरफ़ां अगवा जो शक। ओला मिसल न पइजी पुरस्कार नमूने गुम थियण खां पोइ मोबाइल फ़ोन बि बंदि। मियां साहिब में बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। छुल शिकारपुर रोड ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। शहरनि जो चवणु आहे त बदअमनी सबबि फुलट जा वाक़िया आम थी विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। संगरार वासी निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध मुसलसिल सरापा एहतिजाज। गंबड़ में प्रिया कुमार जी बाज़ियाबी लाइ JWC जे एहतिजाजी रैली। टंडे अलहियार में रामापीर शेवा मंडली तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरा। शाहपुर जानिया ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाजी मुज़ाहिरा। रानीपुर जी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल निगरी फातिमा फड़ो केस जी ॿुधणी 5 अप्रैल ताईं मुलतवी। असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह इम्तियाज़ मिरासी अदालत में पेश। ॿुधणी दौरान दहशतगर्दी टोड़ अदालत ॿाहिरां हिफ़ाज़ती इंतज़ाम निहायत सख़्त। वॾे अंग में अहलकार मुक़रर। ककड़ भरिसां कार इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल। जवाबदार मीर ब्रह्माणी पंहिंजी भेण हीरा ऐं नौजवान आसिफ ब्रह्माणी खे क़त्ल करे छॾियो। महबूब अब्बासी मरणी। सन भरिसां कोयले जी खाण में नौजवान बेदर्दी सां क़त्ल। हथियार बंदन इमरान राजड़ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। सचल सरमस जो मेलो घुमण लाइ आयल नौजवान दोस्त जी गोली लॻण सबबि दम ॾेई छॾियो। टंडो मस्ती वासी शाहिद ख़ासकेली पंहिंजे ई दोस्त आमिर अली मरी जी गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। नौजवान खे ॻणती जोगी हालत में इस्पताल नियो वियो जिते हुन दम धणी हवाले कयो। पुलिस आमिर मरी खे गिरफ़्तार करे पिस्टल हथ करे वरितो। सिंधड़ी वेझो मुनासिब अघु न मिलण ते आबादगारनि पारां वदफ़ मंडी बंदि कराए एहतिजाजी मुज़ाहिरो। वापारियुनि ऐं आबादगारनि में चकरनि सबबि मुख्य रोड बंदि। ट्रैफ़िक मुअतल। आबादगारनि जो चवणु आहे त वदफ़ जो अघु 22,000 मां घटाए 9,000 रुपया ॾिनो पियो वञे जेका सरासर नाजाइज़ी आहे। वापारियुनि चयो त वदफ़ ख़रीद कंदड़ कराची ऐं हैदराबाद जा वापारी जेको अघु मुक़ररु कंदा हू उन ते ई ख़रीद कंदा।
ऐं क़ौमी क्रिकेट टीम जो नओं कप्तान केरु हूंदो फ़ैसिलो अॼु थींदो। बाबर आज़म हिकु दफ़ो ॿीहर कप्तानी लाइ मज़बूत उम्मीदवार। टेस्ट ऐं वनडे टीमुनि लाइ अलॻि अलॻि कोच मुक़ररु करण जो फ़ैसिलो।